कराची समेत सिंध के मुख्तलिफ इलाइक़नि में तेज़ हवा सां गॾु मिट्टी के तूफ़ान सबबि आम ज़िंदगी जो कारोबार सख़्त मुतासिर थियो आहे। कराची, सिजावल ऐं ठठे जी साहिली पट्टी में तेज़ हवाऊं घुलण शुरू थी वयूं आहिनि, जंहिं सबबि वण किरी पट पइजी विया आहिनि। मौसमियात खाते के चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज मूजिब कराची हिन वक्त मिट्टी के ज़ोरदार हवाउनि जी लपेट में आहे ऐं हवाऊं शहर के ॾखण ओलह खां 40 किलोमीटर फ़ी कलाक की रफ़्तार सां हली रहियूं आहिनि। हुन चयो त हवाउनि जी रफ़्तार में वधीक इज़ाफ़ो थी सघे थो ऐं खुलियल इलाइक़नि में मिट्टीअ जे तूफ़ान जी वकड़ में अची सघनि था। सरदार सरफराज चयो त शहर में गर्मी की शिद्दत घटि थी वई आहे ऐं अॼु बि पारो 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे। चीफ मेट्रोलॉजिस्ट मूजिब ईद के ॾींहुं मौसम गरम ऐं खुश्क रहंदो। पारो 34 खां 36 डिग्री सेंटीग्रेड रहण जो इम्कान आहे।